बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवां ॾिसी रहिया आहियो सिंध वॉइस ऐं आहियां इरफान महबूब। ऐं अॼोके प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में आरओ प्लांट्स जे हवाले सां। बेसिकली इहे प्लांट्स जेके लॻाया विया हुआ, इन्हनि जो मक़सदु हुयो त सिंध जा जेके शहरी आहिनि उन्हनि खे पीअण जो साफ़ ऐं शफ़ाफ पाणी फ़राहम करे सघिजे। पर 13 अरब रुपयनि खां वधीक ख़र्च करण बावजूदि अॼु बि पाण ॾिसूं पिया त सिंध जो अवाम पीअण जे साफ़ ऐं शफ़ाफ पाणी खां महरूम आहे ऐं हिकिड़ो गंदो ऐं गदिलो पाणी वापराइण ते मजबूर आहे, जंहिंजे नतीजे में मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उहे तेज़ीअ सां पकड़जनि पियूं। पर अॼु सूदो पाण ॾिसूं था त सिंध सरकार इन मामले ते संजीदा नज़र कोन पई अचे। पाण जेकॾहिं अंगनि अखरनि जो हवालो ॾियूं त रुॻो सिंध सरकार जा पंहिंजा अंग अखर ई ॿुधाइनि था त 2014 खां 2017 जे विच में 13 अरब रुपयनि जी लाॻत सां जेके आरओ प्लांट्स लॻा हुआ, उन्हनि मां 50% खां वधीक जेके आरओ प्लांट्स आहिनि उहे ख़राबु आहिनि। ऐं सोने ते सुहागा, इहे जेके ख़राबु आरओ प्लांट्स आहिनि इन्हनि जी मेंटेनेंस ते बि हर महीने 5 लखनि खां वधीक ख़र्च अची रहियो आहे। याने 50% खां वधीक जेके आरओ प्लांट्स ख़राबु आहिनि, अॼु सूदो उन्हनि ते बि लखे रुपया जेके आहिनि उहे ख़र्च थी रहिया आहिनि। पर उन्हनि खे 100% फंक्शनल करण जे लाइ अञा ताईं कंहिं बि क़िस्म जा के क़दम न खयां विया आहिनि। इन समूरी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे ज़ाहिद खोखर साहब। पाण सीनियर जर्नलिस्ट आहिनि, तज़िया निगार आहिनि ऐं कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। ज़ाहिद साहब, वॾी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। 13 अरब रुपयनि खां वधीक ख़र्च थियो आरओ प्लांट्स लॻाइण ते, त जीअं सिंध जे अवाम खे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करे सघिजे। पर अॼु रिज़ल्ट पाण ॾिसूं था उहो निल आहे। रुॻो सरकार जा पंहिंजा जेके अंग अखर आहिनि उहे ई ॿुधाइनि था अधु खां वधीक जेके आरओ प्लांट्स आहिनि उहे ख़राबु आहिनि। त इन खे तव्हां कीअं था ॾिसो? ही सोचियल सम्झियल हिकिड़ो मनसूबो हो त करप्शन करणी आहे, या इंतिज़ामी नाहली आहे जो हू सार संभाल न करे सघिया? वॾी महिरबानी तव्हांजी इरफान। ऐं ॾाढो हिकिड़ो सेंसिटिव ऐं बहितरीनु इशू आहे। सॼी सिंध में तक़रीबन 70 खां 80% माण्हू जेके आहिनि उहे पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहिनि। असां वटि जेको पाणी ज़ेर ज़मीन मौजूदु आहे उन में बि तक़रीबन 70% खां वधीक उहो आलूदा आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं उन में बीमारियूं आहिनि जेके असां उहो पाणी वापरायूं था। इन सॼी सूरत हाल में ख़ासि तौर ते जेके थरपारकर हुजे ऐं अहिड़ा एरिया जिथे पीअण जो पाणी पीअण जे लाइक़ु न आहे, उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा केमिकल ज़हरीला मादा आहिनि। इन जे करे जेको सरकार इहो फ़ैसिलो कयो उन वक़्तु त इहे आरओ प्लांट्स लॻाए वञनि त जीअं उहे पाणीअ खे फिल्ट्रेशन या ट्रीटमेंट करे पोइ माण्हुनि ताईं पहुचाए वञनि त जीअं पी सघनि। बदकिस्मती जी ॻाल्हि आहे त इहे सभु जेके आहिनि आरओ प्लांट्स तक़रीबन 80% खां वधीक, पर हिन वक़्तु इहो दावा सां ज़रूरु चई सघां थो त मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु को बि अहिड़ो आरओ प्लांट मुंहिंजे ख़्याल में सिंध जे अंदरि न हूंदो जेको फंक्शनल हूंदो। अच्छा, बुनियादी तौर ते इन जी कुझु शयूं आहिनि जॾहिं असां कंहिं बि मनसूबे खे शुरू कंदा आहियूं त उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ शयूं ज़हन में बि रखंदा आहियूं। ॾिसो, का शइ हिकिड़ी लॻी वई हली, उनखे मेंटेन रखणु ज़रूरी हूंदो आहे। या मेंटेन रखण जे लाइ जेका रक़म रखी वञे थी, छा उन सां उहे आरओ प्लांट्स मेंटेन थी सघनि था, नथा थी सघनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इन्हनि आरओ प्लांट्स खे तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं पीपल्स पार्टीअ जी पहिरीं हुकूमत आई त उन खां पोइ जेको हिकिड़ो अहम शख़्सियत हूंदो जेको अॼुकल्ह दुबई में वेठो आहे, टपी साहब, उन जे जेको आहे पाक ओएसिस नाले हिकिड़ी कंपनी हुई, उन जे हवाले कया विया। हिकिड़ो गिलानी साहब हूंदो, उनखे हेड कंदो हो। उन वक़्त जी ॻाल्हि आहे, उहे अरबे रुपया उन्हनि जे हवाले कया विया। थरपारकर में कुझु लॻा न लॻा, नाले मात्र लॻा, या उन्हनि जी क्वालिटी उहा न हुई। बुनियादी जेको मक़सदु हो उन वक़्तु ई ख़तमु थी वियो हो त जेके इहे आरओ प्लांट्स आहे उन्हनि में एॾे वॾे पैमाने ते करप्शन थी। उन खां पोइ वरी जेके जेके आरओ प्लांट्स लॻा आहिनि उन्हनि जी मेंटेनेंस न रखी वई आहे। जेकॾहिं आरओ प्लांट्स जी मेंटेनेंस जे लाइ पैसा रखिया वञनि था त उहे सिर्फ़ु एतिरा फंड्स हूंदा आहिनि जेके मुलाज़िम रखिया वञनि था, उनजी पघारूं या उहे उन्हनि में सिर्फ़ु ख़र्च थी वञे थो। पर बाक़ी उन आरओ प्लांट खे हलाइण लाइ फंक्शनल करण जा एतिरी रक़म न हूंदी आहे। हिन वक़्तु बि जेके ख़ासि तौर ते थरपारकर ऐं सॼी सिंध में, छो त थरपारकर जो अहिड़ो पाणी आहे उते जिते बुनियादी ज़रूरत आहे त इन क़िस्म जा आरओ प्लांट्स लॻणु खपनि। ऐं उते लॻाए विया। उते बि काफ़ी ॻोठनि में जेके आहिनि उहे, जेकॾहिं कंहिं ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत का हिमत कई वई आहे त शायदि कंहिं जॻहियुनि ते इन क़िस्म जा आरओ प्लांट्स हलंदड़ हूंदा। पर हिन वक़्तु इन जेके आहिनि उहे फंक्शनल न आहिनि। अच्छा, तक़रीबन 2000-2500 जे क़रीब जे वेझो तक़रीबन जेके आहिनि उहे आरओ प्लांट्स लॻल हुआ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, उहे बंदि थी विया।
असां वटि वरी इहो बदकिस्मती ॻाल्हि आहे त जेको खातो जेको इन्हनि खे शयुनि खे ॾिसे थो उहो बि उन्हनि खे सार संभाल नथो करे। ॿी ॻाल्हि इहा अहम जेका ज़रूरी आहे कबी त हिकिड़ा तारो प्लांट्स ख़तमु थी विया, असां वटि पीअण जे पाणीअ जो जेको आहे उहो इशू आहे। ॿिया जेके पीअण जे पाणीअ जा मनसूबा आहिनि उहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे हुन जे असर हेठि या हुन जे इंतिज़ामनि हेठि लॻाया वञनि था। उन्हनि जी बदकिस्मती सां सूरताल अहिड़ी आहे जो उहे बि हलंदड़ न आहिनि ऐं उन्हनि जे स्कीमुनि मां बि हींअर बि कुझु ॾींहं पहिरियों मूं हिकिड़ो रिपोर्ट कयो त 73 करोड़ तक़रीबन जेको आहे हिकिड़ो मनसूबो आहे ठटे में किंजर खां पाणी खणी शहरनि खे ॾियणो आहे। ठीकु आहे। हाणे उन में मनसूबे में बि जेका लाइन विछाई वई उहा पूरी न आहे। उन में जेको सेक्रेटरी आहे उन मामले जो नोटिस वरितो, तव्हांजे सूबाई वज़ीर खे शाबस आहे, उन नोटिस वरितो हिन मामले जो ऐं उहो उन जेके एक्सीएन समेत 3 ऑफिसरनि खे शोकाज़ नोटिस ॾिना विया। चवण जो मक़सदु ॿुधाइण जो इहो आहे त जेकॾहिं को माण्हू उतां जो जेकॾहिं को चङो माण्हू आहे मनसूबा शुरू कराए थो त ब्यूरोक्रेसी जेका आहे या जेके ठेकेदार आहिनि बासर उहे एतिरी करप्शन था कनि जो उहे मनसूबा मुकमल ई कोन था अचनि। हाणे उन्हनि ते ॿीहर इन जेको आहे कमकार हले पियो। ॻाल्हि इहा आहे त इन समेत सॼे सिंध जे अंदरि केतिरा कई मनसूबा आहिनि जेके शुरू कया विया आहिनि पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग तरफ़ां। ॾिसो, हिकिड़ो मनसूबो शुरू करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त माण्हुनि खे फ़ाइदो पहुचे। असां वटि कानून साज़ियूं जेके थियनि थियूं उहे बि असांजे सुधरियल मुल्कनि में ईअं ई हुजणु खपे त उहे कानून या उहे मनसूबा आवाम जी भलाई जे लाइ हुजनि त जीअं उन्हनि खे फ़ाइदो ॾेई सघनि। हिते उबतो इहो आहे त हिकिड़ी प्लानिंग अहिड़ी कई वञे थी असांजे ब्यूरोक्रेसी इन क़िस्म जा मनसूबा था ॾियनि त उहे आवाम खे फ़ाइदे ॾियण जे बजाए रहंदो आवाम जी लाइ मुसीबत बि पैदा कनि था। जेके हा, नाणो आहे उनखे नुक़सान ॾियनि था। सो बहरहाल इन क़िस्म जी ॻाल्हि आहे, बदकिस्मती जी ॻाल्हि आहे ऐं असांखे त पोइ अहिड़ी सूरताल नज़र त कोन थी अचे त जेका आहे उहा बहितरी तरफ़ मामला खे वञनि। इन में नैब बि शुरू कई इंक्वायरी एंटी करप्शन जूं फलाणो, उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं आरो प्लांट्स शुरू कया पर हिन वक़्त ताईं उन्हनि मां कंहिंखे सज़ा मिली छा मिलियो तव्हांखे पाण ख़बर आहे। इवन सोलर प्रोजेक्ट हुयो जेको माज़ी में उन में बि अरबे रुपयनि जी करप्शन कई हुई सोलर लाइट्स ऐं हिननि जे मनसूबनि में। सो इहो मामिलो हले पियो थो, पाण तव्हां ॾिसो त बहितर सम्झो था। सही। अच्छा, हाणे पाण त गुफ़्तगू कयूं पिया त आरो प्लांट्स जो जेको मनसूबो अवां कुझु ॿियनि मनसूबनि जी बि ॻाल्हि कई, उहे बि शुरू थिया ऐं उहे पाए तकमील ताईं न पहुता। जेकॾहिं पहुता बि त अवाम खे उन्हनि जो को समर न पइजी सघियो। हाणे आम तौर ते पाण जेकॾहिं मुशाहिदो कयूं त भई सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, उन हिकिड़ो मनसूबो शुरू कयो, हुन पंहिंजी टेन्योर में मुकमल कयो न कयो उहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। पर उन खां पोइ वरी जेकॾहिं का ॿी हुकूमत ईंदी, फ़र्ज़ु करे था वठूं नून लीग जी, पीपल्स पार्टी जी या कंहिं बि जमात जी, उहा वरी चवंदी त बाबा हे पीपल्स पार्टी जो जेको मनसूबो आहे उनखे तव्हां बंदि करे छॾियो, जीअं पाण वफ़ाक में ॾिसंदा रहिया आहियूं। हिते त 18 सालनि खां वठी पीपल्स पार्टी हुकूमत पई थी करे त पंहिंजा ई मनसूबा उन्हनि खे ही रन न करे सघिया, उन्हनि जी सार संभाल न करे सघिया ऐं हालत हींअर इहा आहे जो सेंखियो मिलियल पाणी अवाम पीए थो, जंहिंजे करे हॾनि जूं बीमारियूं, हेपेटाइटिस बी सी इहे पिए थियूं पकड़जनि। त कहिड़ा कारण थी सघनि था जो पीपल्स पार्टी 18 सालनि जे पंहिंजे हुकूमती दौर में पंहिंजे ई प्रोजेक्ट्स खे रन न करे सघी? ॾिसो, बिल्कुलु इन में त को शक कोन्हे को त मनसूबा अहिड़ा शुरू कया या त उन जो बुनियादी उन्हनि जो जेको आहे उहा प्रॉपर उन ते वर्किंग न कई हुई कंहिं मनसूबे जे हवाले सां, त माण्हू ॾिसंदो आहे उन जा फ़ाइदा नुक़सान अॻियां पोयां या हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे न, मनसूबाबंदी कई वेंदी आहे। मनसूबाबंदी बि कई वञे थी चलो हिकिड़े कंहिं बि मनसूबे जे लाइ, पर तव्हांखे ख़बर आहे त तव्हां वटि हिते जेका करप्शन वारो जेको कमीशन जो मामिलो शुरू थिए थो 15% खां वेंदे 50% ताईं, किथे त 100 सैकड़ो करप्शन जा मामला थी था वञनि लाइ, हर कंहिंजा 50-50 हिसा आहिनि। बदकिस्मती ॻाल्हि आहे। त इन्हनि शयुनि खे मुंहिंजे ख़्याल में त हाणे ई नफ़िछण घुरिजे, छो त हिन वक़्तु त तनक़ीद बि थिए थी ऐं माण्हू पंहिंजा आहिनि वोट बि उहे था ॾियनि, त उन्हनि जे इशूज़ खे एड्रेस करणु खपे। तव्हां पीअण जी पाणी जी ॻाल्हि था कयो, बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे त माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन थो मिले साफ़ु, बीमारियुनि में मुब्तला आहिनि। ऐं तव्हां ॿियो छा माना ॿिया मनसूबा पंहिंजी जॻह ते, तव्हां हिकिड़े सखर बिराज खे तव्हां मेंटेन नथा रखी सघो। तव्हां बिराजिस इम्प्रूवमेंट प्रोग्राम जे नाले ते वर्ल्ड बैंक खां अरबे रुपया वठो था, 200 अरब 300 अरब। तव्हां उते उन्हनि माण्हुनि खे उते उन्हनि जे बिराजिस खे तव्हां मेंटेन नथा करे सघो। तव्हां वटि कैपेसिटी इहा कोन्हे। जॾहिं इहे बिराजिस जे जेके दरवाज़ा लॻण वारो मनसूबो हुयो त उन वक़्तु दरवाज़ा पाणीअ में लुड़ी वेंदा हलिया।
या दरवाज़ अंदरियूं जेको हुननि जो बंदि ॾेई जेको कमु कंदा बंदि लुड़ी वेंदो हलियो। तव्हांजी एॾी वॾी करप्शन जेका थिए थी इन्हनि खे केरु थो मतिलबु तव्हां वर्ल्ड बैंक जे हथां माण्हुनि खे मक़रूज़ त कयो था, सिंध जा माण्हू मक़रूज़ था थियनि। वर्ल्ड बैंक मां जेतिरा पैसा वरिता विया आहिनि उन्हनि जो कर्ज़ असांजा ईंदड़ नसुल पे कंदा। उहो त हिकिड़ो वॾो हिकिड़ो सब्जेक्ट आहे। उन ते त एतिरो रिसर्च करण ऐं ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे त असां हर जेको मनसूबो आहे उन मां वर्ल्ड बैंक खां पैसा था वठूं, कर्ज़ था वठूं, पोइ असां व्याज जी सूरत में उनखे वापसि था कयूं। मूंखे हिकिड़ी ख़ुशी थी उन वक़्तु जॾहिं नेब जे तरफ़ां इंक्वायरी शुरू कई वई, सेक्रेटरी इरिगेशन ज़रीफ़ खेड़े ऐं उनजे हमनवाउनि जे ख़िलाफ़ जेके उनजा चीफ इंजीनियर चई था जेके ॿ टे चार्जूं रखंदा हुआ, माना हिकु चीफ इंजीनियर खे टे अहम उहिदनि जूं चार्जूं, सिर्फ़ु 2 खां 3 माण्हू जेके सॼे आपाशी खाते खे हलाइनि, उन जे ख़िलाफ़ नेब सखर जेको इनिशिएट कयो त तव्हां ॾिठो त वज़ीर आला सिंध हिते जॾहिं चेयरमैन नेब आयो त उनजे साम्हूं मामिलो उथारियो, बाबा हे त वॾी ॻाल्हि आहे, हे त कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, पहिरीं तव्हां मैकेनिज़म ठाहियो त तव्हां सूबे खां पुछा कंदो, पुछा करण खां बग़ैर तव्हां इंक्वायरी शुरू कई आहे। त सीएम साहब खे बि इहो घुरिजे त इहो इन्हनि इश्यूज़ ते ॾिसे त सही त बाबा वाक़ई इहे जेके इल्ज़ाम आहिनि सही न, इन्हनि में का सदाकत आहे, जेकॾहिं ग़लति आहिनि इल्ज़ाम त बेशक पंहिंजे सेक्रेटरीज़ पंहिंजे जेके आहिनि हुकूमती उहिदेदार उन्हनि जी करे मालिकी बि करे वकालत बि करे, पर जिते करप्शन थी आहे उते त उनखे पाण खे नोटिस वठणु घुरिजे। ॾिसो इन समेत खोड़ जी साॻियो पाणी जो मसइलो असां वटि त ॾिसो न ज़राअत जे लाइ पाणी आहे, न माण्हुनि खे पीअण जे लाइ पाणी आहे। तव्हां बुनियादी शयूं त ॾियो, मतिलबु इहो त ॿियूं सभु शयूं हिकिड़े प्रोग्राम में वेठा हुआसीं असां के हमरा, असां वरी वज़ीर आला सिंध साहब जे लाइ तमामु वॾो ॿुधाईंदुसि बाबा हुन तमामु घणा सुठा कम कया, बेशक कया हूंदई, थी सघे थो पंहिंजी ज़ात लाइ कया हूंदई। असांजे दोस्त खे ॿुधायो हुजई। त मूं सिंपल सवाल कयो त वज़ीर आला सिंध साहब सिर्फ़ु ॿुधाए, ॿिया कम छॾे ॾियो त छा पंहिंजे बूबक, भान, टल्टी, मनायूं, सेवण जे माण्हुनि खे पीअण जो पाणी न अथई? तव्हां ॿियूं छॾे ॾियो ॻाल्हियूं। तव्हांजे उतां जो ड्रेनेज सिस्टम आहे तव्हां वटि? कुझु तव्हांखे ज़राअत जो पाणी मिले थो? कुझु बि न। त पोइ इहे तरक़ियूं या इहे पंहिंजो तव्हांजो गुड गवर्नेंस जूं ॻाल्हियूं जेके बि थियनि थियूं कीअं थी थियनि? त इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसणु खपे। ही के ॻाल्हि हाणी त मुंहिंजे ख़्याल में त इहे सभु शयूं इन सभिनी मामलनि खे भला हाणी त बंदि थियनि, जिन जिन खे पैसा कमाइणा हुआ उन्हनि त कमाए छॾिया भला, ठीकु आहे, अरबे खरबोपति त थी विया हूंदा। वज़ीर आला सिंध साहब जा फ्रंट में न अरबों खरबोपति थी विया हलिया, ठीकु आहे, पर चलो हाणे त भला माण्हुनि जे भलाई जे लाइ कुझु कमु थियणु खपे, सिस्टम हाणे त बंदि थियणु खपनि। त इहे अरबपति थियनि कीअं था? हाणे नंढिड़ो मिसाल जेको मां सम्झी सघियो आहियां, त हाणे जेकॾहिं पाण प्योरली रुॻो आर ओ प्लांट प्रोजेक्ट्स जी ॻाल्हि कयूं, मुख़्तलिफ़ मरहलनि में हे लॻाया विया, त 2 जेके कंपनियूं आहिनि उहे आॾो अचनि थियूं। हिकिड़ी आहे पाक एसिस ऐं ॿी शायदि ओलेक्सिस, ईअं कुझु हुनजो नालो आहे। हिकिड़ी हिते टपी साहब जो आशीर्वाद हो ऐं ॿी यूसुफ रज़ा गिलानी साहब जे कंहिं रिलेटिव जी शायदि हुई। पाको एसेस कंहिं गिलानी साहब हा, जी हुई। जी त 5 अरब रुपयनि जो वन टाइम हिकिड़ो ई ठेको इन हिकिड़ी कंपनी खे ॾेई छॾियूं। कंहिं क़िस्म जी का वॾी बिड न आहे, को वॾो मुक़ाबिलो कोन्हे को, ऐं थियो ईअं जो ओवरऑल भई तव्हां सॼी रिस्पॉन्सिबिलिटी पंहिंजी पूरी कयो, आख़िर में जेके बिल हुआ उहे बि हुकूमत ते छॾे हलिया विया। त इहो तरीक़ो आहे, जेके फ्रंट मैन आहिनि, हुकूमत जा वेझा आहिनि, वज़ीरनि जा वेझा आहिनि, इन तरीक़े सां हू कामयाबु थिया थियनि त ठीकु, वठो पैसा खाई वञो, प्रोजेक्ट अध में छॾियो, हुकूमत खे कर्ज़ी कयो। ॾिसो इहो इब्तिदाई दौर हो। हिन वक़्तु जेकॾहिं इहो मनसूबो लॻे हा त हिन वक़्तु इहो मनसूबो हो 500 अरब रुपए जो। उहो त उन वक़्तु रिआयत थी वई, शुरूआती टाइम बाबा पैसा आहिनि अलाए कोन्हनि खे, बसि जेको बि आहे। ऐं ॿियो उन वक़्तु तव्हां डॉलर ऐं सोने जो तव्हां रेट ॾिसो त उन वक़्तु छा हुयो, त उन खां पोइ हाणे जेकॾहिं अहिड़ो को मनसूबो शुरू कयो वञे त डेफिनेटली त चवंदा त 500 न त 200 अरब असांखे ॾियो। ॿुड़ी लॻे सा घटि छो मां त घटि। हिन वक़्तु इन तिरनि पैसनि में त हे त को हिकिड़ो बि आरो प्लांट ई मस हणी सघंदा। सो उहो उन वक़्तु जी ॻाल्हि हुई। ऐं ईअं ई हर जेको डिपार्टमेंट आहे उहो तव्हांजो सिस्टम ते ठेके ते ॾिनल आहे। तव्हांजो सॼे सिंध जूं ट्रेज़री ऑफिसूं जेके आहिनि इहे तव्हांजो सिस्टम ते ॾिनल आहिनि। ख़बर कंहिंखे न आहे त हर महीने किरोड़े रुपया, अरबे रुपया कंहिंखे था वञनि। तव्हांजे जेके डेवलपमेंट जा फंड्स आहिनि उहे केॾां था वञनि। तव्हांजा जेके ठेका जेके वॾे खां वॾा जेके मिलनि था उहे कंहिंजी पर्ची कंहिंजे हुन ते था मिलनि।
सो सभु शयूं आहिनि, जेकॾहिं को ठेकेदार ठेको वठंदो एॾी वॾी रक़म ॾेई, त पोइ डेफिनेटली कमु छा कंदो? सो इन जे करे माण्हू, ऐं ॿी ॻाल्हि इहा त सिंध हुकूमत में कुझु जेकॾहिं को चङा माण्हू चङो कमु कनि था, त उनखे थोरो अॻियां अचण जे मौक़े ते कुझु चङा माण्हू त आहिनि, ज़ारा उहे हूंदा, मीअं आहे त को उहे न आहिनि, त उन्हनि खे अॻिते अचण ॾियनि ऐं उन्हनि खां ई कम वठनि। सो बहरहाल हिते इहो आहे त हिते हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो सिस्टम आहे, ऐं मूंखे त लॻे थो त हिते जेको स्ट्रॉन्ग ब्यूरोक्रेसी जो जेको सिस्टम हले थो न, स्ट्रॉन्ग ब्यूरोक्रेसी जो जेके सेक्रेटरीज़ रखिया आहिनि, उहो सॼो उहो हर सिस्टम खां मुंहिंजे ख़्याल में तो वधि खां वधि मज़बूत सिस्टम आहे हिन वक़्तु सिंध में। ऐं उहो ब्यूरोक्रेसी जो सिस्टम पंहिंजे आले नाल आहे, ऐं उहे कंहिं वज़ीर मशीर खां पुछा करण जा पाबंद न आहिनि, ऐं वज़ीर अला सिंध साहिब जो उन मथां आशीर्वाद आहे, ऐं उहे पंहिंजो कमु कारियूं जेके बि आहिनि हलाइनि पिया था। पर बहरहाल कुझु न कुझु ग़रीबनि जो ख़्यालु रखणु खपे। ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते जेकॾहिं इल्ज़ाम लॻनि था नौकरियूं खपाइण जा, त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी घटि में घटि जांच त कराइनि त बाक़ी जेके इल्ज़ाम आहिनि सदाकत आहे या न, या उन्हनि जो तव्हां दिफ़ा जे लाइ बीह रहो, त ईअं न थियणु खपे। ऐं ग़रीबनि जो बि हक़ु आहे। हाणे अमीरनि जे सभिनी जे पैसे वारनि जे ॿारनि खे पैसनि ते नौकरियूं मिली वियूं हलियूं, हाणे कंहिं ग़रीब खे मौक़ो ॾियनि, उहो ई अचे, उहे पंहिंजा ई आहिनि, पर लॻे नथो त को इदारनि जी बहितरी जे लाइ को कमु कयो वञे थो। हिते त कफ़न चोर वारो कमु आहे। सही। अच्छा सर, हाणे ही त नंढिड़ो मिसाल आहे, 13 अरब रुपया प्रोजेक्ट आहे, उन में करप्शन थी, ऑडिट रिपोर्ट में इन जा इंकशाफ बि थिया त किरोड़े रुपयनि जा जेका अदायगी थी आहे उन जो को रिकॉर्ड ई कोन्हे को, ऐं एंटी करप्शन हे बि तव्हां चयो त कंहिं ज़माने में उहे एक्टिव थिया, बाद में कुझु तरमीमूं अची वियूं ऐं नेब जा हथ वढिजी विया, पर सिंध में बि एंटी करप्शन नाले हिकिड़ो इदारो आहे कागज़नि में, जंहिंजो बुनियादी कमु इहो आहे त हू करप्शन जे ख़िलाफ़ फाइट कंदो, विढ़ंदो ऐं करप्शन खे रोकींदो। त उहो छा थो करे? मतिलबु अहिड़नि मेगा जेके स्कैंडल आहिनि उन्हनि जी जांच करे थो, या वॾड़नि खे हेसोपति न ॾींदड़ ज़मीर अब्बासी ॼणनि खे बसि गेले ऐं खणी अचिणो आहे, टारगेटेड? ॾिसो, बदकिस्मती ॻाल्हि इहा आहे त जीअं सिस्टम जी ॻाल्हि कईसीं, त तव्हांजो जॾहिं एंटी करप्शन में पंहिंजो सिस्टम हले, त पोइ उन खां पोइ तव्हां छा तवक़ो कंदव? एंटी करप्शन खातो ई सिस्टम जे तहत हले, उहो सभु रिकवरियूं थियनि, जेके माना तसवर आहे त एंटी करप्शन खाते में कुझु सालनि खां पहिरें का बि ट्रांसफर पोस्टिंग्स इन ते न थींदी हुई पैसनि ते, न ई उन्हनि खां फिक्स अमाउंट हूंदो त महीने में तव्हांखे हेतिरा करोड़ ॾियणा आहिनि, त ठीकु आहे। हिन वक़्तु एंटी करप्शन में बि इन क़िस्म जा जेके सिस्टम हलनि था। तव्हांजो हैदराबाद वारो डायरेक्टर जेको आहे, उहो तव्हांजो जेको रीजन आहे, डिवीज़न ते जेको तव्हांजो डायरेक्टर, हाणे हुननि में अमेंडमेंट कई अथनि, मुख़्तलिफ़ डिप्टी डायरेक्टर या जी जॻह ते डायरेक्टर थो वेहे, त उहो डायरेक्टर साहिबु मीरपुर ख़ासि जी पाण वटि चार्ज रखे थो, कॾहिं कॾहिं ॿिए कंहिं रीजन जी रखे थो, ऐं हींअर हैदराबाद में मौजूदु आहे, करोड़े रुपया ॾिए थो, कहिड़े सिस्टम में थो ॾिए। हाणे तव्हां तसवर कयो त जेकॾहिं इन ई हिसाब सां जेकॾहिं को पैसा भरींदो ऐं सिस्टम जे तहत, त पोइ कार्रवाई कहिड़ी कंदो? सो एंटी करप्शन खाते में मौजूदा चेयरमैन कुझु रिफॉर्म्स आणण जी कोशिशि कई, ज़ुल्फ़कार अली शाह साहब, ऐं हाणे डिप्टी ज़िले ते डिप्टी डायरेक्टर वेहे थो, सर्कल ऑफिसर वेहंदो, कुझु ऑफिसरनि जी FI जे ज़रिए ट्रेनिंग बि कराई हुई, ऐं ॿियो वॉलंटियर रिटर्न वारो कानून न हुयो। कानून बि हिन वक़्तु कानून में बि कुझु गुंजाइश रखण जी कोशिशि कई हुई, पर अञा ताईं हुन में कामयाबी न थी आहे। ऐं बाक़ी ॻाल्हि इहा त ज़मीर अब्बासीअ खे त एंटी करप्शन वारा शायदि गिरफ़्तार करे बि न सघनि हा, पर हिते सिस्टमनि जी जंग थिए थी, जॾहिं हुकूमतूं ऐं बासर शख़्सियतूं चाहिनि थियूं, तॾहिं इहे कार्रवाइयूं थियनि थियूं, चाहिनि थियूं त भाउ इन क़िस्म जो। ऐं उन हवाले सां मां तव्हांखे जेको मूं वटि अॼोको इतला इहो आहे त 4 अरब रुपया उन ठेकेदार वापसि कया आहिनि, ऐं उन जा कुझु जेके सबूत आहिनि उहे बि रिलेवेंट माण्हुनि खे ॾिना विया आहिनि, त ही 4 अरब 8 अरब रुपए जी मजबूरी तौर ते ॻाल्हि हुई, 6 खां 8 अरब रुपया, 4 अरब वापसि थिया, बाक़ी जेका रक़म आहे उन जो हू ठेकेदार कमु कराईंदो, जेका ॻाल्हि ॿोल्हि थिए। त इन जे करे शयूं त थियूं हुयूं, सही थियूं ग़लति थियूं, कानून जे मुताबिक़ थियूं, कानून जे ख़िलाफ़ थियूं, उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। अदायगियूं थियूं, जेके अदायगियूं हुननि वापसि कयूं आहिनि।
सो हाणे वापसि थी उन खां पोइ ख़बर न आहे त स्टेटस छा रहंदो केस जो, या इंट्रस्ट उन्हनि वॾनि जो जेके इन्हनि शयुनि खे ॾिसनि पिया। ॿी है जेका शुरू में मूं ॻाल्हि कई त असां वर्ल्ड बैंक जा मक़रूज़ थींदा था वञूं, छो त जेकॾहिं इन में पैसा फंडिंग कंदड़ इदारो वर्ल्ड बैंक न हुजे हा त शायदि इन क़िस्म जी का इंक्वायरी थिए बि न हा। अच्छा, हाणे इहो बि ॿुधो आहे त इन में वर्ल्ड बैंक जेके पैसा ॾिना हुआ ऐं बाद में सिंध काबीना मंज़ूरी ॾेई उहे पैसा मोटाए ॾेई बि छॾिया सिंध बैंक खे, सॉरी वर्ल्ड बैंक खे। मतिलबु करप्शन करे ज़मीर अब्बासी ऐं हुनजा जेके ॿिया साथारी आहिनि ऐं उहे पैसा वरी सिंध गवर्नमेंट भरे ॾे। हू कंहिं फ़र्द खे त नथा ॾियनि पैसा, हुननि जो एग्रीमेंट हूंदो आहे, हू ॾींदा आहिनि सिंध गवर्नमेंट खे पैसा, ज़िम्मेदार उहा आहे। त पोइ बि ॾिसो एॾी वॾी ऐं करप्शन ते सिंध गवर्नमेंट पाण कार्रवाई नथी कराए, जीअं तव्हां चयो त हे एंटी करप्शन जो कोन्हे जो ही हिनखे गिरफ़्तार करे सघे। हे बासरनि जी जेका जंग आहे, त माना सवली ॿोली में ख़बर सभिनी खे आहे किथे छा छा थी रहियो आहे, बसि जॾहिं हिसो पती नथो मिले त उते तव्हां कूक थिए थी। हिते थियनि थियूं जॾहिं मफ़ादनि जो टकराव थिए थो त पोइ शयूं जेकॾहिं असां मसलियत में हिते ॻाल्हि ॿोल्हि कयूं था, पर मां अहिड़ी का ॻाल्हि कयां जेका तव्हांजे पॉलिसी उन्हनि जे ख़िलाफ़ु हुजे, तव्हांजे मफ़ादनि जे डेफिनेटली टकराव थिए थो, पोइ इहे शयूं ॿाहिरि निकिरनि थियूं। अदरवाइज़ इहे सभु शयूं ईअं सिस्टम हलंदो रहे थो। इन समेत कई एतिरा अहिड़ा खाता आहिनि सिंध जा जंहिंमें इन खां वधीक करप्शन हूंदी, पर उन्हनि जे पुठियां ज़रीफ़ खेड़े वांगुरु न सिंध जो चीफ सेक्रेटरी आहे, न सिंध जो चीफ मिनिस्टर आहे। ऐं जेकॾहिं ज़मीर जे पुठियां ईअं सिंध जो चीफ सेक्रेटरी चीफ मिनिस्टर बीठल हुजनि हा त शायदि इहो मामिलो ईअं न थिए हा जीअं हींअर ताईं थियो, या उनजी गिरफ़्तारी अमल में न अचे हा। सो इन जे करे ज़रीफ़ खेड़ो थियण को सवलो कोन्हे को। सही। अच्छा, जेकॾहिं रेटिंग ॾियूं पाण सिंध गवर्नमेंट जा जेके डिपार्टमेंट आहिनि, खाता आहिनि, उनखे जेकॾहिं तव्हांखे जज चयो, तव्हां सहाफ़ी आहियो, इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट आहियो, काफ़ी सालनि खां वठी रिपोर्ट कयो पिया था, स्कैंडल्स जी तव्हांखे ॼाण आहे, सिस्टमनि बाबति तव्हां ॿुधायो पिया था त कहिड़ा कहिड़ा आहिनि। जेकॾहिं पाण रेटिंग ॾियूं त सभ खां वधीक करप्शन कहिड़नि कहिड़नि खातनि में थिए थी, त कहिड़ा टे पाण उहो त खोड़ी खे ई घुमरो आहे, पर पाण टे जेकॾहिं ॻणियूं त पहिरीं पोजीशन कंहिंजी आहे, सेकेंड कंहिंजी आहे, थर्ड कंहिंजी आहे? इहो ॾाढो ॾुखियो थो थिए पियो, छो त हर जंग खातो आहे। जेको आहे न उहो एतिरो रेस में अॻिते निकिरी चुको आहे, तव्हां इहो कोन था करे सघो, तयन ई नथा करे सघो त कंहिंखे चवे माण्हू त को वधि कहे। पर घटि में घटि एतिरो आहे त लोकल गवर्नमेंट खातो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे बशमूल, माना वॾी ॻाल्हि आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ में तव्हांजा सिस्टम हलनि, हर हफ़्ते ते तव्हांजी रिकवरी थिए, हर महीने ते सिस्टम वारो 15 खां 20 करोड़ रुपया सिस्टम खे ॾिए, उन खां पोइ पंहिंजा कमाईंदो हूंदो। तव्हांजो जेको बि DG हुजे, केतिरो मोतबर नाले वारो ऑफिसर हुजे, पर सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो डायरेक्टर जनरल थींदो न, पोइ उन खां पोइ हुनजे हफ़्ते 10 ॾींहंनि खां पोइ तव्हां हुन चेक कयो त हू वाकई दबंग मुड़ुस माण्हू मोतबर पढ़ियो लिखियो फ़र्ज़ शनास आहे या न, उन खां पोइ ख़बर पवंदी। जंहिं बि ऑफिसर खे सिर्फ़ु हिकिड़ो मुंहिंजे नज़र में, मुंहिंजे जेके जर्नलिज़म वारे एक्सपीरियंस में रहियो DG, उहो शमीर ख़ान भुट्टो, जेका हक़ीक़त आहे त हू कॾहिं बि इन्हनि सिस्टमनि में न पियो, सिर्फ़ु हिकिड़ो। बाक़ी तव्हां सभिनी खे, तव्हां जेॾी महिल DG जी पोस्ट ते विहारींदो, पोइ तव्हां पुछ खणंदो त तव्हांखे मादियूं नज़र ईंदा। ईअं ई तव्हांजा जेके बि हुजनि, तव्हां हींअर बि तव्हांखे मिसाल थो ॾियां, केॾो बि त मोतबर सिंध हुकूमत जो ऑफिसर हुजे, हुनखे DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी विहारियो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। सो ख़ैर, हिकिड़ो लोकल गवर्नमेंट खातो बशमूल सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे, फाइनेंस डिपार्टमेंट जेको डायरेक्ट वज़ारत वज़ीर सिंध वटि आहे, उन्हनि जे ट्रेज़रिन में, उन्हनि में जेका करप्शन थिए थी। ऐं नंबर 3 सिंध जो आपाशी खातो। सही। उन खां बाक़ी बि हूंदा, पर मूंखे नथो लॻे त इन्हनि खां वधीक को खातो को करप्ट। अलाए, चवंदा त वॾो वज़ीर करप्शन कंदो ई कोन्हे, ईमानदार आहे, ऐं आपाशी खातो बि इन वटि आहे, शौर्य साहब वटि आहे शायदि। इहे चवंदा ॿ टे ॼणा जेके आहिनि इहे ईमानदार आहिनि। वज़ीर आला सिंध साहब लाइ त मूं चयो ई कोन्हे को करप्ट आहे, न वज़ीर, पर मूं ॿुधायो इहो त फाइनेंस वज़ारत उन वटि आहे, ठीकु आहे, वज़ारत उन वटि आहे, ऐं सिंध जे ट्रेज़रियूं ठीकनि ते इन्हनि ते हलनि थियूं अॼु खां न, सालनि खां अॼु खां न। ऐं उहो ट्रेज़रियुनि वारो ठेकेदार त खरबपति थियो आहे, उहो उनजे करे उनजो पुटु जेको आहे माण्हुनि खे वीडियो डालनि में विहारींदो आहे, पुलिस एहलकार पुलिस ऑफिसरनि खे। सो इहा त लिकियल तक ॻाल्हि आहे कोन। ऐं उन खां पोइ मां इहो अर्ज़ु कयुमि त
ॼाम ख़ान शोरोब जेको आहे न, ऐं तव्हां वज़ीर जेकॾहिं नालो खणंदो त तव्हां ज़रीफ़ खेड़े जो नालो खणी सघो था, पावरफुल, जंहिंजे पुठियां सिंध जो वॾो वज़ीर सिंध जो चीफ सेक्रेटरी बीठा हुजनि। उन खां वधीक मूंखे नथो लॻे ॼाम ख़ान शोरो पावरफुल वज़ीर आहे। इहो तव्हांजो वणंदो PND बटन सभु कुझु आहे, डमी वज़ीरनि हलंदो, वज़ीर साहब आहे, सभु कुझु हूंदा, पर जिथे ज़रीफ़ खेड़े जो जी ॻाल्हि हलंदी उते ॼाम ख़ान शोरे जी ॻाल्हि न हलंदी। मां इहो चवंदो आहियां त अहिड़नि सियासतदाननि खे मुंहिंजे ख़्याल में त वज़ीर थियण जी ज़रूरत ई न आहे। वज़ीर थियण जी ज़रूरत ई न अथनि जेके इन क़िस्म जे ऑफिसर जे अॻियां जेके आहिनि ईअं हुजनि, हुननि जी का हिक बि न हले। तव्हां एतिरा अहिड़ा केतिरा वज़ीर कई सेक्रेटरी आहिनि जेके ईअं वज़ीरनि खे गाह ई नथा विझनि। केतिरा सेक्रेटरी आहिनि, मजाल आहे। हुन चयो बाबा घर ते तोखे घणा खपनि, घर ते को कमु हुजे त मूंखे ॿुधाइजांइ, घणो खाते में हेॾा होॾा वज़ीर आहीं, झंडो आहे पियो घुमजांइ, भई घणे करण हेॾा होॾा करण जी ज़रूरत, टे करण जी ज़रूरत कोन अथई, ॻाल्हि ख़तमु। केतिरा डमी वज़ीर आहिनि पाण वटि सिंध में, जेके नाले जा वज़ीर आहिनि? आहिनि त खोड़, आहिनि खोड़। तव्हांजो जेको सिस्टम हलाए थो न, जेको ख़ासि तौर ते उन जेकॾहिं ऑफिसर रखाए थो त पोइ अहिड़ा कई आहिनि, कंहिंजा नाला खणो, सभु शरीफ़ माण्हू, मोतबर माण्हू न, त नाला कंहिंजा कोन था खणूं, नहीं ख़बर आहे त सेक्रेटरी कहिड़े खाते जा कीअं आहिनि, उहे त वज़ीर खे पुछंदा बि कोन आहिनि। बाबा तोखे पटे वालो, तुंहिंजा स्टाफ, तुंहिंजे चौकीदारनि जी पगारूं घुरिजनि, फ्यूल घुरिजे त वठि, बाक़ी CM साहब जी नक जे हेठों अर्श थिए पई, ईमानदार आहे पोइ बि नथो करे कुझु। हा, ईमानदार त आहे, इन में त को शक आहे ई कोन। अच्छा, हाणे वापसि पाण अचूं था आरो प्लांट्स, चवनि था त भई इन जी जेका रियल टाइम नेट मॉनिटरिंग आहे ऐं GPS वग़ैरह को सिस्टम अहिड़ो कनि था त जीअं इन्हनि जी निगरानी करे सघिजे या इन्हनि खे फाल करे सघिजे, त वाक़ई बि कंसर्न जेके अथॉरिटीज़ आहिनि दे आर सीरियस हिननि खे फॉल करण में, या हे बि वरी जीअं 13 अरब रुपए वारो प्रोजेक्ट आयो त वरी नवां पैसा खाइण जो नओं मनसूबो? ॾिसो, हर माण्हूअ जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ज़िमेदारी थिए थी। असां वटि बि, असांजे अवाम खे बि पंहिंजी ज़िमेदारी, हर माण्हू जेकर पंहिंजी ज़िमेदारी खे ओन न कंदो त पोइ को बि सिस्टम न हलंदो। जेकर आरो प्लांट्स हलनि था सभु कुझु, या को अहिड़ो मनसूबो आहे ॻोठनि में, ॻोठाणनि खे, माण्हुनि खे बि ओनरशिप, माण्हुनि जी ओनरशिप ज़रूरी आहे। उहे जेकर न हूंदा त पोइ हुकूमतूं केॾो प्रोजेक्ट लाइ करे छॾनि। हुकूमतूं असांजूं इहे ई आहिनि, माना हणी ॾींदियूं, इहो ई कमु कंदियूं जेको तव्हांखे हणी ॾिनो, बाक़ी अॻिते तव्हांखे रन करिणो पवंदो। सभु बजट ख़बर आहे, हुजे बि सही, तॾहिं बि उहा उनजी ख़र्ची हूंदी आहे, जेब ख़र्ची सम्झंदा आहिनि, त इन जे करे ज़रूरी आहे त माण्हुनि खे पंहिंजो बि, या इवन पुछा बि कनि, वञनि हुननि वटि। ऐं बाक़ी हुकूमतुनि जी ज़िमेदारी आहे बुनियादी तौर ते, ॾिसो ॿियो कुझु बि न ॾियनि, पर पाणी, पीअण जो पाणी त असांजे माण्हुनि खे ॾियनि, असांखे आबादीअ जे लाइ पाणी त ॾियनि न, फसल जे लाइ पाणी ॾियनि, ॿियो कुझु बि न ॾियनि, माण्हुनि खे सिर्फ़ु इहे शयूं ॾियनि, बाक़ी हुननि गज कमायो, हुननि खे बाक़ी इहो घर बर सभु कुझु जेके आहिनि उन्हनि खे मिली विया हलिया, कपिड़ो, मकान, ऐं रोटियूं वोटियूं सभु मिली वेंदियूं, पाणी रुगो तव्हां हुननि खे ॾियो पीअण जो, त उहे रुगो जीअनि ऐं बीमार न थी, बीमारियुनि खां बचनि। माना हेपाटाइटिस B, C इन्हनि जा जेको हुजे माण्हू, ॿियूं केतिरियूं बीमारियूं पेट जूं तव्हांजूं, छा माण्हू हॾनि जूं बीमारियूं आहिनि, यानी ही सॼी बीमारी थिए पाणी खां थी। साफ़ पाणी गवर्नमेंट खे ॾियणो न आहे, प्रोजेक्ट्स में करप्शन करणी आहे, वरी इहो साॻियो गंदो गदलो पाणी माण्हू पीअनि था, ज़हरीलो पाणी सेंखियो जंहिंमें मिक्स थियल आहे, उन वारी हेपेटाइटिस B, C इहे वरी। अच्छा, आख़िरी सवाल, पोइ शायदि तव्हांखे वञिणो बि आहे। आमतौर ते पाण ॾिसंदा आहियूं, तव्हांजी बि ऑब्ज़र्वेशन आहे, मुंहिंजी बि ऑब्ज़र्वेशन आहे, त ठेकेदार भले सॼे तालुके या ज़िले में किथे बि करप्शन करे, पर घटि मां घटि MPA, MNA या 62 जो जेको ॻोठ हूंदो, जेको इलाइक़ो हूंदो, उन में घटि मां घटि कमु सही कंदा ऐं उन जी जेको मुसलसल निगरानी बि हूंदी आहे। हाणे ही पब्लिक हेल्थ जा अंग अखर आहिनि जेके असीं वेबसाइट तो खयो आहे। इहे चवंदा त भई शहीद बेनज़ीर आबाद रीजन में 67% जेके आरो प्लांट्स आहिनि उहे बंदि आहिनि, ऐं को 8-10 ॾींहंनि खां बंदि न आहिनि, वरहनि खां बंदि आहिनि। त इहो कीअं मुमकिन आहे त सदर मुमलिकत जो पंहिंजो शहर अदी फरियाल टालपुर साहिबा MP आहे ऐं उनजी चङी भली पीपल्स पार्टी खे ॾिसो था कीअं लीड थी करे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, अली हसन ज़रदारी साहब, हेॾा वॾा 62 माण्हू उते रहनि, ऐं उते 67% आरो प्लांट्स बंदि। हाउ इज़ इट पॉसिबल? का शइ ॻाल्हि सम्झ अचे थी तव्हांखे? मुंहिंजे ख़्याल में त पंहिंजो
हाजी अली ज़रदारी साहिब हम्म, वरी उते जेकॾहिं हले हले हां त तमामु उहे थोरो घणो फंक्शनल हुजनि हा। ठटे में अंदरि हक़ीक़त इहा आहे त हुन जेके मनसूबा शुरू कराया अथई उहे हलनि था। हम्म, इहा हिकिड़ी ॻाल्हि कबी ख़ुदा करणु। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में त ठेकेदार कहिड़ा बि हुजनि, जेको असां वटि इहो हिकिड़ो ट्रेंड हूंदो आहे न त कमु ग़लति कयईं, जेको अदा वरी पंहिंजो आहे, अदा हे अपनाए माना उनको क्या करेसूं। हा बसि इहा ॻाल्हि। बाक़ी हुन जेको ॿेड़ो ॿोड़ियो पंहिंजे माण्हुनि जो जेको नुक़सानु कयो उहो थिए थो। इहे सभु शयूं आहिनि घटि में घटि इन्हनि मामलनि खे ॾिसणु खपे। भला ॿियो कुझु बि न त चलो नवाबशाह जे माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी मिले हा, पर मुंहिंजे ख़्याल में त हुननि मेरिट ते पूरे सिंध जे अंदरि जेको आहे तबाही मतभेद न बराबरि जी कयो आहे, मरण वाला बि आपणे, मारण वाला बि आपणे। ठीकु आहे ज़ाहिद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं नाज़रीन, इन सां ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। मूंखे ॾिना इजाज़त। अल्लाह निगहबान।